नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में खबर ॾींदा हलूं त खिप्रो जो मुगवी नौजवान गुलाब राय लोहाणो 8 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो आहे। जी सिंध पारां जोड़ियल 2 रुकनी कमेटी खे बि 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। काफ़ी कोशिशनि बाद मुकमल तौर नाकाम रही है। पुलिस जूं गाॾियूं काफ़िलनि जी सूरत में हलण बाद समूरे इलाइक़े में ख़ौफ़ छायल है। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ॿिए पासे मुगवी नौजवान खे अगवा थियल खे 8 ॾींहं गुज़रण करे संदसि घर भाती सख़्त परेशानी में छायल है। नौजवान जे अगवा खां पोइ अकिलियत बिरादरी में मायूसी छायल है। ॿिए पासे राब्ते करण ते मुगवी नौजवान जे भाउ महेश लोहाणे ॿुधायो है त असां कारोबारी माण्हू आहियूं, असांजी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। पुलिस जे कम मां मजबूर तौर मुतमइन आहियूं। हिन चयो त मूंखे शक है त मुंहिंजे भाउ खे भुंग लाइ अगवा कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।